तो मुझे मयारी आई छोड़ो कलूर की मूसा दिल से चाहते महबूब साईं दिल तो मुझे भी आई ओए उन मुखे कदे भी गुनाह करण ला कोन चयो इन गोठ में को नओ माण्हू आयो आहे न न असांखे त ख़बर कोन्हे पर तव्हां हुनजे पोयां छो आयो को ध्यानु करे आयो छा ए वधीक बात ना मनठार बालाज खान सां जुट करियो आहे विरल खान राणीअ खे ज़ोरी मनठार खणी वियो आहे तव्हांजी नफ़रत बालाज खान सां पंहिंजी जाइ ते पर घर जी इज़त वापसि कराइण असां सभिनी जे मथां फ़र्ज़ु आहे अॼु तोखे पहिरीं ऐं आख़िरी ग़लती माफ़ आहे पर जेकॾहिं आईंदा पंहिंजी हिन ज़बान मां जाते मिठल जी न्याणीअ लाइ ज़हर उगाची त तुंहिंजे वार वार ते वार कंदुसि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू ऐं ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुको आहियां दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलां त बालाज खान जा माण्हू कुतनि जीअं जेको मनठार खे ॻोल्हे रहिया आहिनि दोस्तों। भरपट में, जर जंग में, ॻोठनि में, वस्ती वाण में दोस्तों सभु जाते काथे मनठार जी ॻोल्हा कई वई आहे, पर अञा बि जेको कामयाबु न थी सघिया आहिनि दोस्तों। अञा बि जेको आहे त मनठार जी ॻोल्हा जारी आहे दोस्तों। ऐं ॿिए पासे जेको आहे त राबेल खे घटि वधि ॻाल्हाईंदे जेको आहे त राबेल ते बदनामी जो दाग़ लॻाईंदे जेको आहे त गौर सां शेर दिल चिड़ी वियो ऐं शेर दिल गौर खे इहो चयो त ॿीहर जेको आहे त असांजे न ठिकाणे ते अचिजां, न तुंहिंजो मुंहुं असांखे वणंदो हाणे, न वरी असांजो मुंहुं तोखे वणंदो। इन खां सुठो आहे त हितां निकिरी वञा, ॿीहर हिते ज़ाहिर न थी जां। ऐं अहिड़ी जेको आहे त धमकी ॾेई गौर खे जेको आहे त घटि वधि ॻाल्हाए करे शेर दिल सारंग जेको आहे त कढी छॾियो ऐं जेको आहे त गौर सां जेको आहे सभु नाता रिश्ता टोड़े छॾिया दोस्तों। ऐं ॿिए पासे मां तव्हांखे वॾी अपडेट ॾींदो हलां त शाहनवाज़ खान अची करे सॼो हक़ीक़त जेको आहे त वलियल खान सां कई आहे त मनठार जेको आहे त बालाज खान जे मुंहं ते दांगी मले वियो आहे ऐं छोकिरी मनठार जेको आहे त बालाज खान जी खणी ऐं पाण सां गॾु भॼाए वियो आहे। त इन जे करे मां तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿुधायां थो त हू जेको तव्हांजा बि मिट आहिनि ऐं तव्हांजो बि रिश्तो आहे हिन छोकिरीअ सां, त असांजो फ़र्ज़ु थिए थो त असां सभु गॾिजी करे कोशिशि करे ऐं छोकिरी जेको आहे त बरामद करायूं ऐं आज़ादु करायूं मनठार जे चंबे मां। हिते जेको आहे त वलियल खान चयो त असांजो बालाज खान सां को बि रिश्तो नातो न आहे। हिते सिकंदर खान हुते मौजूदु हुयो ऐं सिकंदर खान चयो त बिल्कुलु तव्हां सही था चओ, असांजो जेको आहे त बालाज खान सां को बि रिश्तो नातो न आहे, पर असांजो जेको आहे त राणीअ सां रिश्तो नातो आहे ऐं असांजी राणी असांजी माइटाणी आहे, मुंहिंजी फुफाट आहे। मां ज़रूरु जेको आहे त हुनखे छॾाइण जी कोशिशि कंदुसि ऐं मनठार जी हिमत कीअं थी आहे जो असांजे डंकनि में हथ विझे। सिकंदर खान पुरजोश ॾेखारियो आहे जेको आहे त राणीअ खे आज़ादु करण जे लाइ। वॾी ॻाल्हि त दोस्तों राणी बि मनठार सां राज़ी न आहे उन अहिड़े क़दम खणण ते दोस्तों, त हुन सां राज़ी बिल्कुलु न थींदी। उमेदु आहे त दोस्तों वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।